जय मसीह की मुंहिंजा प्यारा भाउर ऐं भेनरूं, परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु असां ॾिसंदासीं परमेश्वर जे हिक महान सेवक जे जीवन खे, जंहिंखे चर्च मां कढी छॾियो वियो, पर उन दुनिया खे ई पंहिंजो चर्च ठाहे छॾियो। जंहिंजी किताब खे पढ़ी करे महात्मा गांधी ॾाढो प्रभावित थिया ऐं प्रेरित थिया। जंहिं मेथोडिज़म आंदोलन जो शुरूआत कयो, जेको यीशु मसीह जे मथां विश्वास करण वारो ॾाढो वॾो समूह आहे, जंहिंजी कलीसियाऊं अॼु बि दुनिया भर में जाम आहिनि। मां ॻाल्हि थो कयां प्रभु जे दास जॉन वेस्लीअ जी। जॉन वेस्लीअ जो जनम 17 जून साल 1703 जे ॾींहं ते इंग्लैंड जे एपवर्थ में थियो। जॉन वेस्ली जो पिता सैमुअल वेस्ली हिकु आदरणीय पादरी हुयो ऐं एपवर्थ में ई हिकिड़ी कलीसिया में उहो सेवा कंदो हुयो। जॉन वेस्ली जी माता सुसन्ना वेस्ली परमेश्वर जे भय में हलण वारी ऐं ॾाढो अनुशासित स्त्री हुई। सुसन्ना वेस्ली ऐं सैमुअल वेस्ली खे कुल 19 ॿार हुआ, जंहिंमां 9 ॿार ई जिंदा रही सघिया। सुसन्ना वेस्ली पंहिंजे हर हिकु ॿार जे उनजे बचपन खां ई उन्हनि खे प्रभु जे बारे में ॿुधाईंदी हुई ऐं बाइबल मां पढ़ी करे उन्हनि खे ॾाढी शिक्षा ॾींदी हुई। उहा पंहिंजे ॿारनि खे प्रभु में मजबूत करण जे लाइ जाम महिनत कंदी हुई। उन्हनि सां गॾु वारी सां वक़्तु गुज़ारींदी हुई ऐं उन्हनि सां गॾु मिली करे प्रार्थना कंदी हुई ऐं पंहिंजे हर हिकु ॿार खे उन कठोर अनुशासन सां गॾु पालियईं। हिकु दफ़ो जॾहिं जॉन वेस्ली 5 साल जो हुयो त उन्हनि जे घर में अचानक भयानक बाहि लॻी वई। त वारी सां उन घर मां सभु माण्हू ॿाहिरि निकिरी आया, पर जॉन वेस्ली अंदर ई रहिजी वियो। इहा ॻाल्हि कंहिंखे ख़बर न हुई, पर जेसिताईं इहा ॻाल्हि माण्हुनि खे ख़बर पई, तेसिताईं उन घर में बाहि ॾाढी वधी वई। पोइ कंहिं माण्हूअ जॉन वेस्लीअ खे मथे माड़े ते बाहि सां ॿरंदड़ हिकिड़ी खिड़कीअ जे पासे में ॾिठो त जॉन वेस्ली जे परिवार ऐं पड़ोसिन जॉन खे बचाइण जे लाइ हिकिड़ी योजना ठातऊं। उहो हिक ॿिए जे कंधे ते चढ़ी करे उन्हनि जॉन खे आख़िरकार खिड़कीअ मां ॿाहिरि कढियो। इहो परमेश्वर जो अनुग्रह ई हो, जंहिंजी वजह सां जॉन वेस्ली एतिरी ख़तरनाक बाहि मां सुरक्षित ई बचायो वियो। जॉन वेस्लीअ पंहिंजी पढ़ाई ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीअ में पढ़ाई पूरी कयईं ऐं उन लैटिन, हिब्रू, फ्रेंच ऐं ग्रीक भाषा जो बि अध्ययन कयईं। जॉन वेस्ली पंहिंजो जीवन व्यवस्थित नमूने सां ऐं कड़े अनुशासन सां गॾु जीअंदो हुयो। उहो धार्मिक परंपराउनि जो ऐं नियमनि जो ॾाढो कठोरता सां पालन कंदो हुयो। उहो बाइबल पढ़ंदो हुयो, उनजो अध्ययन कंदो हुयो, प्रार्थना कंदो हुयो, ग़रीबनि जी मदद कंदो हुयो, उपवास रखंदो हुयो। उन व्यभिचार ऐं चोरी न कई वई। इन जे करे उनखे ईअं लॻण लॻो कि मूं वटि सची धार्मिकता आहे। भले ई जॉन वेस्ली बचपन खां ई मसीही हुयो, पर उनखे इन ॻाल्हि जे बारे में न ख़बर हुई कि असली धार्मिकता ऐं उद्धार केवल यीशु मसीह जे मथां विश्वास करण जे द्वारा ऐं उनखे पंहिंजो व्यक्तिगत रूप सां मुक्तिदाता स्वीकार करण जे द्वारा ई मिलंदो आहे। पोइ अॻियां वधंदे पंहिंजे जीवन में जॉन वेस्लीअ खे इहो अहसासु थियणु लॻो कि वास्तविकता में उहो परमेश्वर खां परे आहे, छोकी धार्मिक नियमनि जो ऐं परंपराउनि जो पालन करण खां पोइ बि उनजे जीवन में कोई शांती न हुई। पोइ हिकु दफ़े जॉन वेस्ली ऐं संदसि जो भाउ चार्ल्स वेस्ली समुंड जे रस्ता हिकु जहाज में वेही करे हिकु देश जी तरफ़ वञी रहिया हुआ। उन जहाज में उन्हनि जी मुलाक़ात मोरावियन माण्हुनि सां थी, जेके यीशु मसीह जे मथां विश्वास करण वारो जेको ॾाढो वॾो समूह हुयो। इन्हनि जो विश्वास यीशु मसीह जे मथां ॾाढो गहरो हुयो। उन जहाज में जॾहिं उहे अॻियां वधनि पिया त उन समुंड में ॾाढो भयंकर तूफ़ान आयो। इन जी वजह खां जॉन वेस्ली ॾाढो ॾकी वियो ऐं उन ॾिठई ओॾी महिल कि उन तूफ़ान जे विच में बि मोरावियन माण्हू परमेश्वर खां प्रार्थना करे रहिया हुआ ऐं आनंद सां गॾु उनजी आराधना करे रहिया हुआ। इहो ॾिसी करे उनखे ॾाढो ताजुब थियो ऐं उन वञी करे उन्हनि खे ईअं चयो कि छा तव्हांखे हिन भयंकर तूफ़ान खां डपु नथो लॻे? त इन ते उन मोरावियन माण्हू जॉन वेस्लीअ खे ईअं जवाबु ॾिनो कि असांजो जीवन यीशु मसीह जे हथ में आहे ऐं असां उन में पूरी तरीक़े सां सुरक्षित आहियूं। उन्हनि जो अहिड़ो विश्वास ॾिसी करे जॉन वेस्ली जे दिलि में उन्हनि जे अहिड़े विश्वास जॉन वेस्ली जे दिलि में ॾाढी गहरी छाप छॾी ऐं उन इहो महसूसु कयो कि मुंहिंजे अंदरि अहिड़ो विश्वास ऐं शांती कोन्हे। पोइ इंग्लैंड में जॉन वेस्ली इन मोरावियन विश्वासनि सां गॾु संगति करणु लॻो ऐं मसीही विश्वास जे बारे में अञा उन्हनि खां सुठी तरीक़े खां सम्झणु लॻो। पोइ हिकु दफ़े जॉन वेस्ली हिकिड़ी सभा में वियो, जंहिंमें हिकु ॼणो मार्टिन लूथर जी किताब मां रोमियो जे पहिरें अध्याय जे वचन 17 जी व्याख्या करे रहियो हो। इहो वचन ईअं आहे कि धर्मी माण्हू विश्वास खां जीवित रहंदो आहे। इहो ॿुधण ऐं सम्झण खां पोइ जॉन वेस्लीअ जे दिलि में हिकु अद्भुत शांती आई, छोकी पहिरियों उहो मसीह खे सुञाणींदो त हुयो, पर उन सां गॾु उनजो कोई रिश्तो न हुयो। हाणे उहो वास्तविकता में उद्धार ऐं विश्वास जे बारे में सम्झी सघियो।
हाणे जॉन वेस्ली खे इहो अहसासु थी वियो कि प्रभु यीशु मसीह मूंखे बचाए छॾियो अथई, मुंहिंजे पापनि खे माफ़ु कयो अथई ऐं मूंखे अनंत जीवन ॾिनो अथई। हाणे जॉन वेस्लीअ प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार प्रचार करण जे लाइ हिकु नओं तरीक़ो अपनाई। उन ईअं चयईं कि मां ख़ाली कलीसियाउनि में ई न पर रोडनि ते, खुलियल मैदान में, ग़रीब बस्तियुनि में ऐं खदाननि में वञी करे बि प्रभुअ जो प्रचार कंदुमि। उहो जाम प्रार्थनाऊं करणु लॻो। उहो सुबुह 4 बजे उथी करे माण्हुनि जे लाइ जेके अंधकार में फाथल आहिनि ऐं प्रभु खां परे आहिनि उन्हनि जे लाइ प्रार्थना करणु लॻो कि उहे उधार पाए वठनि। पोइ साल 1739 में पहिरियों दफ़ो ब्रिस्टल नाले जी जॻह ते जॉन वेस्ली खुलियल मैदान में कोयले जे खदाननि में कमु करण वारे मजूरनि जे विच में सुसमाचार ॿुधाइण जे लाइ बीठो। उते प्रभु जो वचन ॿुधण जे लाइ ॾाढी वॾी भीड़ इकठी थी वई। जॉन वेस्ली इहो पहिरियों दफ़ो ॾिठई कि परमेश्वर जो वचन ख़ाली कलीसिया ताईं सीमित न आहे, पर उहो हर हिकु उन माण्हूअ जे लाइ आहे जेको उनखे ॿुधणु चाहे थो। उन इएं चयईं कि मां बि उहो ई कमु करे रहियो आहियां जेको यीशु मसीह कयईं, ग़रीबनि खे परमेश्वर जे राज्य जे सुसमाचार जे बारे में ॿुधाइणु। जॉन वेस्लीअ जे प्रचार जा मुख्य विषय इहे हूंदा हुआ कि पापनि मां मुक्ति हिकु माण्हूअ खे उन जे द्वारा कयल सुठे कमनि जे द्वारा न, पर यीशु मसीह जे मथां विश्वास करण जे द्वारा ई सिर्फ़ु मिली सघंदी आहे। ॿियों कि हिकु माण्हू सिर्फ़ु कलीसिया में वञण खां ई मसीह न थी सघंदो आहे, पर उनखे पवित्र आत्मा जे द्वारा नओं जनम वठणु ज़रूरी आहे। टियों इहो कि हिकु दफ़ो प्रभु खे स्वीकार करण खां पोइ, उधार पाए वठण खां पोइ रोज़ हर हिकु मसीह विश्वासीअ खे पवित्रता में वधणु ॾाढो ज़रूरी आहे। जॉन वेस्ली इंग्लैंड जे कुंड में वियो ऐं यीशु मसीह जो सुसमाचार प्रचार कई ऐं उनजी सेवकाई जे द्वारा परमेश्वर इंग्लैंड में ॾाढी वॾी बेदारी खणी आयो। जेके माण्हू पहिरियों प्रभु खां परे हुआ उहे हाणे रोईंदा रोईंदा पंहिंजे पापनि खे स्वीकार करे प्रभु वटि अचण लॻा ऐं पश्चाताप करण लॻा। पोइ इन ॾाढी वॾी बेदारी अचण खां पोइ जेके इहे माण्हू प्रभु वटि आया हुआ, इन नवनि विश्वासियुनि जे लाइ बि जॉन वेस्लीअ हिकिड़ी योजना ठातई। उन मेथोडिस्ट सोसाइटीअ जी ऐं क्लास मीटिंगुनि, नंढी नंढी क्लास मीटिंगुनि जी बि स्थापना कई, जंहिंमें इहे विश्वासी अॻियां हली करे प्रार्थना कंदा हुआ, मिली करे बाइबल जो अध्ययन कंदा हुआ ऐं संगति करे हिक ॿिए जे आत्मिक जीवन खे मजबूत कंदा हुआ ऐं अनुशासित कंदा हुआ। जॉन वेस्ली जाम जॻहियुनि ते, अलॻि अलॻि जॻहियुनि ते वञी करे उन प्रचार की ऐं उनखे जाम विरोधनि जो बि सामनो करणो पवंदो हुयो। माण्हू चङा दफ़ा उनजे मथां हमिलो कंदा हुआ, माण्हू उनजे मथां कीचड़ ऐं पत्थर बि फिटी कंदा हुआ, पर इन जी वजह खां जॉन वेस्ली कॾहिं बि निराश न थींदो हुयो। बल्कि उहो ईअं चवंदो हुयो कि जेसिताईं मुंहिंजे अंदरि साह आहे मां यीशु मसीह जो सुसमाचार प्रचार कंदो रहंदुमि। जॉन वेस्ली ईअं चयईं कि सचो मसीह प्रमाण ख़ाली शब्दनि ताईं न हूंदो आहे, उहो जीवन मां बि ॾिसणु अचणु ॾाढो ज़रूरी आहे। उन ईअं बि चयईं कि सचो मसीह विश्वास ख़ाली कलीसिया में प्रार्थना करण ताईं सीमित न हूंदो आहे, पर उहो समाज खे बि बदिलींदो आहे। जॉन वेस्ली समाज में ॾाढो वॾो सुधार खणी आयो। उन मजूरनि खे हक़ ॾियारण जे लाइ आवाज़ खईं। उनजो जॉन वेस्ली जो प्रचार ख़ाली पापनि मां मुक्ति पाइण ताईं सीमित न हूंदो हुयो, बल्कि हो जेको समाज में अन्याय थींदो हुयो, ग़लति ॻाल्हियूं थींदियूं हुयूं, रीतियूं हुयूं, उनजे ख़िलाफ़ बि जॉन वेस्ली ॾाढो विरोध कंदो हुयो उन्हनि जो। जॉन वेस्ली पंहिंजे चेलनि खे घड़ी घड़ी यादि ॾियारींदो हुयो कि संसार में उत्तम ॻाल्हि इहा आहे कि न्याय जे लाइ आवाज़ु खणो ऐं ज़रूरतमंदनि जी सेवा कयो। जॉन वेस्लीअ ग़रीब ॿारनि जे लाइ मुफ़्त स्कूल जी बि स्थापना कई, जंहिंमें ॿारनि खे सुठी शिक्षा ॾिनी वेंदी हुई ऐं बाइबल जे बारे में ज्ञान बि ॾिनो वेंदो हुयो। जॉन वेस्ली जे समय में माण्हुनि खे ग़ुलाम ठाहे करे विकिणे वञण जी प्रथा ॾाढी मशहूरु हूंदी हुई। अफ्रीका मां माण्हुनि खे जहाज में भरे करे समुंड जे रस्ता अमेरिका ऐं इंग्लैंड जे देश में वठी अची करे ग़ुलाम ठाहे करे विकियो वेंदो हुयो। जॉन वेस्ली इन प्रथा जो ॾाढो कट्टर विरोधी हूंदो हुयो। उन माण्हुनि खे प्रेरित कयईं कि इन जे ख़िलाफ़ आवाज़ु खणो ऐं इन खे ख़तमु करायो, इन प्रथा खे। इन अन्याय जे ख़िलाफ़ किताबूं बि लिखियईं ऐं जाम इन अन्याय जे ख़िलाफ़ प्रचार बि कयईं। उन जी हिकिड़ी किताब थॉट्स अपॉन स्लेवरी, जंहिंमें उन ईअं लिखियो हुई कि माण्हुनि खे ग़ुलाम ठाहे करे विकिणे छॾणु ऐं उन्हनि जो फ़ाइदो खणणु हिकु पाप आहे ऐं परमेश्वर हिकु ॾींहुं ज़रूरु इन ॻाल्हि जो न्याय कंदो। इन किताब ॾाढनि ई माण्हुनि खे प्रभावित कयो ऐं माण्हुनि जी सोच खे बदिलियो। इन्हनि ॻाल्हियुनि जो अॻिते हली करे प्रभाव अहिड़ो आयो कि ब्रिटेन मां इहा प्रथा समाप्त कई वई। जॉन वेस्ली जे समय में ईअं बि हुयो
कि दारू पीअण ॾाढो वधी वियो हुयो ऐं दारूअ जी आदत जाम माण्हुनि खे लॻी वई ऐं इहा इंग्लैंड में ॾाढी वॾी समस्या थी वई, जंहिंमें ग़रीब मजूर पंहिंजी सॼी कमाई दारू पीअण में विञाए छॾींदा हुआ ऐं उन्हनि जा परिवार इन जे करे बुख ते रहिजी वेंदा हुआ। जॉन वेस्लीअ इन जे बारे में बि इन जो विरोध कंदे उन ईअं चयईं कि दारू ग़रीब खे अञा ग़रीब थो ठाहे छॾे ऐं इन जे करे उन्हनि जा परिवार नाश था थी वञनि ऐं उन इन ॻाल्हि जो ॾाढो विरोध कयईं। जॉन वेस्लीअ पंहिंजे जीवन भर त लॻभॻि पंहिंजे जीवन भर उन 4 लाख किलोमीटरनि जी यात्रा कई। वधीकतर हिन इहा यात्रा घोड़े ते सफ़र कंदे कई ऐं जॻह जॻह ते वञी करे माण्हुनि खे सुसमाचार ॿुधाई। उन पंहिंजे जीवन में लॻभॻि 40,000 परमेश्वर जा संदेश प्रचार कई। जॉन वेस्ली पंहिंजो जीवन ॾाढो सादगीअ सां जीअंदो हुयो। उहो ईअं चवंदो हुयो कि पंहिंजे जीवन जी इच्छाउनि जे लाइ, पंहिंजे जीवन जे लाइ घटि ख़र्च कयो ऐं पैसा बचायो ऐं उहे पैसा परमेश्वर जे राज्य जे लाइ ख़र्च कयो। जॉन वेस्लीअ पंहिंजी संपत्तीअ जो ॾाढो वॾो हिसो ज़रूरतमंद माण्हुनि खे दान करे छॾी। उन ईअं चयईं, जेके विश्वासी परमेश्वर सां प्यार था कनि ऐं बुराई सां नफ़रत था कनि ऐं यीशु मसीह जे दिलि खे गहराईअ खां सुञाणींदा आहिनि, उहे हिन दुनिया में ॾाढो वॾो बदिलाव खणी ईंदा। हे जॉन वेस्लीअ जे कोशिशुनि ऐं महिनत जो ई असरु हुयो कि मेथोडिस्ट आंदोलन हाणे दुनिया भर में फैलिजणु लॻो। जॉन वेस्लीअ हिकु ढांचो तयारु कई जंहिंमें इहे विश्वासी मिली करे संगति कंदा हुआ, निरंतर बाइबल जो अध्ययन कंदा हुआ ऐं हिक ॿिए खे आत्मिक रूप सां मजबूत कंदा हुआ। इहे अलॻि अलॻि जॻहियुनि ते नंढियूं नंढियूं सभाउनि में वञी करे गॾु सभाउनि में गॾु थींदा हुआ ऐं प्रभु जे बारे में जाम कुझु सिखंदा हुआ। ॿियो, विश्वासी अलॻि अलॻि जॻहियुनि ते घोड़े ते सफ़र करे वञी करे माण्हुनि खे अलॻि अलॻि जॻहियुनि में यीशु मसीह जो सुसमाचार ॿुधाईंदा हुआ ऐं जेके विश्वास में अची वेंदा हुआ उन्हनि जो इन ॻाल्हि जो ध्यानु रखियो वेंदो हुयो कि हाणे उन्हनि खे कीअं आत्मिक रूप सां वधाइणो आहे ऐं प्रभुअ में उन्हनि खे मजबूत करिणो आहे। अॼु दुनिया भर में मेथोडिस्ट चर्चूं लॻभॻि 100 खां बि वधीक देशनि में आहिनि ऐं 10 करोड़नि खां बि वधीक माण्हू अॼु दुनिया भर में मेथोडिस्ट विश्वासी आहिनि। जॉन वेस्ली जी हाणे उमिरि वधण लॻी, उहो 85 साल जो थी वियो हुयो। उन खां पोइ बि प्रभुअ खे खणी उनजो जोश ऐं उत्साह घटिजो न। इन समय में बि उहो ॾाढियूं लंबियूं यात्राऊं करे वञी करे माण्हुनि खे मसीह जे प्रेम जे बारे में प्रचार कंदो हुयो। जॉन वेस्लीअ ईअं चयईं कि पृथ्वीअ ते असां विश्वासनि जो हिकु वापारु आहे, उहो आहे भटकियल आत्माउनि खे जेके नाश जे रस्ते ते वञी रहियूं आहिनि उन्हनि खे बचाइणु। पोइ 2 मार्च साल 1791 जे ॾींहं ते 87 साल जी उमिरि में जॉन वेस्ली हमेशा जे लाइ इहा धरती छॾे करे यीशु मसीह सां गॾु अनंत जीवन बिताइण जे लाइ स्वर्ग हली वियो। जॾहिं जॉन वेस्लीअ जे मरण खां पहिरियों हुन जा आख़िरी शब्द इहे हुआ कि सभिनीनि खां उत्तम ॻाल्हि इहा आहे कि परमेश्वर असां सां गॾु आहे। जॉन वेस्लीअ जी जॾहिं मृत्यु थी त हुन वटि सिर्फ़ु कुझु किताबूं, हिकु चांदीअ जो चमचो ऐं कोट हुयो, पर हुन वटि असली धन ऐं विरासत इहा हुई कि वॾी तादाद में बदिलियल ऐं नवां जीवन ऐं माण्हुनि जा, उहा हुनजो असली धन हुन वटि हुयो। जॉन वेस्लीअ जे अंतिम यात्रा में ॾाढा ई प्रचारक, ॾाढा ई माण्हू शामिल थिया। जॉन वेस्ली भले इहा धरती छॾे विया, पर उहो दुनिया भर में ऐं ख़ासि करे इंग्लैंड में ॾाढी वॾी आत्मिक जागृति खणी आया। परमेश्वर उन्हनि खे अद्भुत रीतिअ सां इस्तेमालु कयो। जॉन वेस्ली भले ई मरी विया, पर उन्हनि जी शिक्षा, उन्हनि जो आंदोलन जेको उन्हनि शुरू कयो ऐं उन जा उपदेश ॾाढनि ई माण्हुनि खे अॼु बि दुनिया भर में विश्वासियुनि खे प्रभावित था कनि ऐं प्रेरित था कनि ऐं माण्हू उन जे द्वारा आशीषित था थियनि। जीअं मां तव्हांखे ॿुधायां, विलियम विल्बरफोर्स जेको जॉन वेस्ली जी शिक्षा खां प्रभावित थी करे उन ग़ुलामीअ जी प्रथा जे ख़िलाफ़ उन जो विरोध कई ऐं आवाज़ खई ऐं ग़ुलामीअ जी प्रथा खे समाप्त कराइण में उन जी ॾाढी वॾी भूमिका उन अदा कई। जीअं महात्मा गांधी जॉन वेस्ली जी शिक्षा जे द्वारा ही प्रभावित थी करे हिकु सादगी ऐं सेवा वारो जीवन उन बिताई। जीअं चार्ल्स फिन्नी जंहिंजे द्वारा परमेश्वर
अमेरिका में बेदारी खणी आयो, उहो बि जॉन वेस्ली जी शिक्षा जे द्वारा ई प्रभावित थियो। मुंहिंजा प्रियो, परमेश्वर जॉन वेस्ली खे अद्भुत रीति सां इस्तेमालु कई, उहो असांखे बि करे सघंदो आहे। त असांखे छा थो सिखणु मिले, असांखे छा करिणो आहे ताकी असां बि जॉन वेस्लीअ वांगुरु असां दुनिया भर में परमेश्वर जे नाले खे मथे कयूं। जीअं जॉन वेस्लीअ परमेश्वर सां गॾु पंहिंजे रिश्ते में कॾहिं बि उन समझोतो न कयईं, जीअं उन परमेश्वर जे प्रति पंहिंजे जीवन खे पूरे तरीक़े सां अर्पण कयईं। पवित्र आत्मा जी अगुवाईअ में हिकु जुनून सां गॾु प्रभुअ सां प्यार कंदे उहो पंहिंजे जीवन में अॻियां वधंदो रहियो ऐं पूरे विश्वास योग्यता सां गॾु उन सेवा करे पंहिंजी दौड़ खे पूरी कयईं। त मुंहिंजा प्रियो, असां बि अगरि प्रभु जे प्रति ईमानदार रहंदासीं ऐं प्रभुअ सां गॾु जेको असांजो रिश्तो आहे उन में असां समझोतो न कंदासीं ऐं पवित्र आत्मा जी अगुवाई में हलंदासीं, परमेश्वर सां प्यार कंदासीं ऐं पंहिंजे जुनून खे कॾहिं बि घटिजण न ॾींदासीं, त असां बि जॉन वेस्लीअ वांगुरु इन अंधकार भरे संसार में ज्योतिअ वांगुरु चमकंदासीं ऐं असांजे वञण खां पोइ बि असांजी पीढ़ियूं ऐं जाम माण्हू, जाम विश्वासियुनि जे लाइ असां आशीष थींदासीं। जॉन वेस्लीअ जे जीवन जे द्वारा परमेश्वर तव्हां सभिनीनि खे आशीष ॾे। जय मसीह।